दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जे फज़ल करम सां अज हिन मस्जिद जी जमात पूरो क़ुरान मजीद अलहम्द खां वठी करे वन्नास ताईं ॿुधो ऐं हाफ़िज़ साहब ॿुधायो। क़ुरान मजीद लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त मन क़रा हर्फ़म मिन किताबिल्लाह कुतिब लहू अशर हसनातिन व रुफ़िअ लहू अशर दरजातिन व मुहया अशर सय्यातिन। फरमायो जेको हिकिड़ो अखर क़ुरान पाक जो पढ़ंदो त हिक अखर जे तुफ़ैले 10 नेकियूं मिलंदुसि, 10 गुनाह माफ़ थींदसि, 10 दरजात बुलंद थींदसि, सिर्फ़ हिकिड़े अखर जे करे। पोइ पाण सगोरन वज़ाहत फरमाई त ला अक़ूल अलिफ लाम मीम हर्फ़ुन, मां न चवंदुसि त अलिफ लाम मीम टई गॾिजी करे हिकु हर्फ़ थियनि था, न, बल अलिफ हर्फ़ुन, लाम हर्फ़ुन, मीम हर्फ़ुन। अलिफ जुदा गाना हर्फ़ आहे, लाम जुदा हर्फ़ आहे, मीम जुदा हर्फ़ आहे। हाणे इन तरह सां अलहम्द खां वठी करे वन्नास ताईं हर्फ़ ॻणींदा वञो, हिक हिक हर्फ़ जे मुक़ाबले में 10 नेकियुनि जो सवाब ऐं 10 दर्जात जी बुलंदी, 10 गुनाह माफ़। पर इहो सवाब त आम आहे। कंहिं बि तरह सां निमाज़ वञे, क़ुरान शरीफ़ पढ़ो, घर में पढ़ो, बाज़ार में पढ़ो, मस्जिद में पढ़ो, हलंदे पढ़ो, वेही पढ़ो, सुम्ही पढ़ो, इहो सवाब आहे ई आहे। लेकिन जॾहिं इहो क़ुरान मजीद यानी निमाज़ जी हालत में पढ़जे, मस्जिद शरीफ में पढ़जे, जमात सां पढ़जे, रमज़ान मुबारक में पढ़जे, अलहम्द खां वठी करे वन्नास ताईं, ॿुधायो त हाणे सआदत काथे वञी करे पहुचे थी। मालूम थियो त अल्लाह जी रहमत जा दरवाज़ा त वसी आहिनि, उन जा ख़ज़ाइन त वसी आहिनि। बाने खे सिर्फ़ पंहिंजी दामन कुशादी करणी आहे, जेतिरी कुशादी हूंदी दामन ओतिरो रहमत खणी वेंदो, ख़ुदा जे खज़ाने में खोट कान्हे का। जीअं दरिया ते जेकॾहिं को पाणी खणण वञे त इहा पुछा न थींदी आहे त तूं हेॾो थां छो खणी आयो आहे, दरिया खे खोट न थींदी। जेॾो थां हूंदो ओॾो भरे ईंदे। जे सेर जो हूंदो त सेर खणी सघंदे, मण जो हूंदो त मण खणी सघंदे। मालूम थियो त ख़ुदा जी रहमत जे वसूली लाइ सिर्फ़ पंहिंजे दामन जी कुशादगी ज़रूरी आहे, ख़ुदा जी रहमत में तंगी कान्हे। दोस्तों, क़ुरान मजीद जो महफूज़ हुजण, जो अलहम्द खां वठी करे वन्नास ताईं सॼो सीने में महफूज़ रहे, इहो ख़ुदि क़ुरान पाक जो मौजज़ो ऐं इस्लाम जी वॾे में वॾो हक़ानियत जो दलील इहो आहे। ॿिया मंतिक़ पोइ जेके आहिनि फ़लसफ़ा भले दलाइल पेश कंदा रहो, लेकिन हे थुल्हो दलील आहे त तव्हां दुनिया जे कंहिं बि मज़हब वारे खे चैलेंज करे सघो था। ईसाइनि वटि इंजील मुक़द्दस आहे, यहूदनि वटि तौरात मुक़द्दस आहे, हिंदुनि वटि गीता मुक़द्दस आहे, सिखनि वटि ग्रंथ मुक़द्दस आहे। लेकिन मां पुछां थो त दुनिया जे तख़्ते ते समूरा ईसाई गॾिजी करे हिकिड़ो इंजील जो हाफ़िज़ नथा पेश करे सघनि, हिकिड़ो समूरा यहूदी मिली करे हिकिड़ो तौरात जो हाफ़िज़ नथा पेश करे सघनि। हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम खे तौरात यादि हुई, लेकिन उहो हज़रत उज़ैर जो मौजज़ो हो, तौरात जो मौजज़ो न हो। सोचण जी ॻाल्हि आहे, जे तौरात जो मौजज़ो त जेको पढ़े सभु कंहिंखे यादि थिए न। इहा हज़रत उज़ैर नबी हो, उनजे नुबुवत जो मौजज़ो ई हो जो उनखे ख़ुदा ताला तौरात यादि कराई, इहो नुबुवत जो मौजज़ो। लेकिन हे क़ुरान मजीद जो मौजज़ो आहे। जेकॾहिं को बि मुस्लमान वारो चाहे वुज़ू करणु सही न अचेसि, चाहे तलफ़ुज़ सही न अचेसि, लेकिन बिस्मिल्लाह करे क़ुरान मजीद पढ़णु शुरू करे, अल्लाह तबारक व तआला उनजे सीने में महफूज़ कंदो वेंदो। अलहम्द खां वठी करे वन्नास ते सॼो क़ुरान मजीद यादि। न ज़बर जो फ़र्क़ु, न ज़ेर जो फ़र्क़ु, न जज़्म जो फ़र्क़ु, न नुक़्ते जो फ़र्क़ु। कहिड़ो कमाल आहे। एॾो वॾो किताब, न शाइराना किताब आहे त बैत यादि बीहनि, न किसनि जो किताब आहे त किसो किसे सां जोड़ींदा अचो,
लेकिन इहे यानी दुरर मंसूरात मोती खिंडरियल इहे पूरा 6666 आयतूं सजे जूं सीने में महफूज़ थी वञनि। इहो क़ुरान जो वॾे में वॾो दलील सदाकत जो। यहूदी तौरात जो हाफ़िज़ पेश नथा करे सघनि, नसारा इंजील जो हाफ़िज़ पेश नथा करे सघनि, हिंदू गीता जो हाफ़िज़ पेश नथा करे सघनि, ऐं सिख ग्रंथ जो हाफ़िज़ पेश नथा करे सघनि। दुनिया जे तख़्ते ते कोई मज़हब अहिड़ो कोन्हे को जेको पंहिंजे मुक़दस किताब जो को हाफ़िज़ पेश करे ॾेखारे। जेकॾहिं असां खां पुछंदा त हिकु न, हिकु 100 न, हिकु 1000 न, हिकु लख न, मां चवां थो कई लख हाफ़िज़ दुनिया जा पेश करे ॾेखारबा जंहिंजे सीने में पूरे जो पूरो क़ुरान मजीद महफूज़ आहे। लेकिन दोस्तो तव्हांखे ॿुधाइण घुरां थो त इहो मौजज़ो हज़रत उमर फारूक जे बरकत जे तुफ़ैले तव्हांखे नसीब थियो जो अल्लाह तबारक तआला जेके कम कंदो आहे करण वारो उहो आहे। लेकिन असबाब जारिह त हुनजा आहिनि न त अल्लाह जो फरमायो त मां क़ुरान जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो खयो आहे। उन ज़िम्मेदारी जी तकमील हज़रत उमर फारूक ने दुनिया जे तख़्ते ते कराई। ॾिसो जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान मुबारक में एतिकाफ़ में वेहंदा हुआ, हिकु दफ़े पाण सगोरा उन पंहिंजे हुजरे में जेको तले जो ठहियल हो मस्जिद जी कुंड में उन में उथी बीठा, तलावत फरमायूं, कुछ तरावीह जी निमाज़ पढ़ियूं। जेके चंद सहाबा किराम उते तहज्जुद में वेठल एतिकाफ़ में वेठल हुआ या तहज्जुद लाइ आयल हुआ, उन्हनि जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे निमाज़ पढ़ंदे ॾिठी त पोयों बिस्मिल्लाह करे वेझी विया। हिकु राति थियो, ॿी राति वरी उन दोस्तनि थोरो ॻाल्हि ॿोल ॿुधाई, हेड़े त राति असां नबी सुवाल जे पुठियों निमाज़ पढ़ी आहे। चङो घटि माण्हू कठे थी विया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मामूल मुताबिक़ उथी करे निमाज़ पढ़ाई, असहाबा किराम पुठियों पढ़ी। ईअं ई टी राति थियो, जॾहिं जो चौथी राति आई त सभिनी सहाबा किराम पूरे मदीने आलिया में ॻाल्हि फैलाई। हदीस शरीफ में हूंदो आहे एतिरा माण्हू अची विया जो हत्ता अजज़ल मस्जिद अन अहली, जो माण्हू मस्जिद में मापन ई न पिया, तमामु घणा माण्हू। जॾहिं एतिरा माण्हू अची विया निमाज़ जे लाइ त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़बर पई, पाण सगुरा वेही रहिया हुजरे में, साहब अदब में वेठा रहिया जो पाण सगोरनि खे सॼो न वेंदो हो। अल्लाह ताला फरमाए थो भला तजालू दुआ रसूल कदुआ इबादकुम बाज़ा, तव्हांखे सड़ण जी इजाज़त कान्हे का। हाणे मसलो इहो पैदा थियो त नंढा ॿार औरतूं पोड़ा सभु कठे वेठा आहिनि, नबी सुवारा निमाज़ लाइ ॿाहिरि कोन निकिरनि। साहबा किराम छॾे बि न सघनि, अटकल इहा कयो जो भरिसां वञी करे निड़ी साहब त नबी सुवारा ॿुधंदा खां कार उथी पवंदा। साहबा उते वेठा आहिनि, नबी सुवारा वेठा रहिया। वरी ॿियो साहब अची करे खंकार के नबी सुवारा कोन उथा टियों। आख़िर कंदे कंदे सुबुह जो जॾहिं जो बाख पुटण जे वेझी आई, हर को असुर जी मानी खाइण लाइ वापसि हलियो वियो, नबी सुवारा वेठा ई रहिया। जॾहिं जो रोज़ो रखी मोटी आया त पाण सगुरा हुजरो बार ॿाहिरि निकिरी आया, निमाज़ पढ़ायो सुबुह जी। निमाज़ पढ़ाइण खां पोइ पाण तकरीर फरमायो, फरमायो इन्नहु ला यख्फा अलैहि मुक़ामुकुम वला तनहनुकुम, तव्हां जॾहिं मस्जिद शरीफ़ में मौजूद हो त मूंखे ख़बर हुई, जॾहिं निड़ी साफ़ करे मूंखे जगाइण जी कोशिशि कयो पिया, मां उहो बि ॾिसां पियो। वलाकिन्नी ख़शीतुन तुक्तब अलैकुम फतक्सिलू अनहा, मूंखे ख़तरो इहो हो जेकॾहिं मां बाक़ाइदगी सां तरावीह पढ़ंदुसि, इहा अल्लाह तबारक व तआला खे पसंदि ईंदी। ख़ुदा ताला उम्मत ते इहा फ़र्ज़ कंदो ऐं इहा फ़र्ज़ मुमकिन आहे त उम्मत सुभाणे अदा न करे सघे। जे 5 निमाज़ूं पढ़ण में कोताही था कनि, हे 20 रकातूं पढ़ण त मुश्किल थी पवंदो। जो उम्मत जे मथां बोझ पइजी वञे, एतिरे फ़र्ज़ जे तर्क जो गुनाह थी वञे, मुंहिंजी रहमत ऐं शफ़क़त जी तक़ाज़ा इहा आहे जो पाबंदी सां न पढ़ो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पाबंदी सां न पढ़ी त निमाज़ फ़र्ज़ न थी। लेकिन जॾहिं जो
पाण सगोरा इंतकाल फरमाए विया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो दौर त ॾाढो हंगामी दौर हो, ॾाढो मुश्किलात जो दौर हो, जंहिंमें के मुर्तद थी विया, के मुनकिर ज़कात थी विया, के मुनकिर ख़त्म नबूवत थी विया। ॿाहिरां जे दुश्मननि खे ख़बर पई जेके ताड़त में वेठा त नबी सुहारा जीअं इंतकाल कंदा तीअं असां इस्लाम खे तास नास कंदासीं, उहे समूरा तारा फुटारे बद चढ़ी आया। तंहिं करे अबू बकर सिद्दीक़ जो 2.5 साल दौर ख़िलाफ़त इहो इंतिहाई मुश्किलात जो दौर हो, जंहिंखे सिर्फ़ अबू बकर सिद्दीक़ जी मोहर ॾिनो, शायदि ॿियो न ॾेई सघे। मूंखे वक़्तु हुजे मां हज़रत अबू बकर सिद्दीक़ जा अज़ाइम ऐं उहे पुख्ता कारनामा ॿुधाया जंहिंजे करे उम्मत क़ाइम आहे। जे अबू बकर हिन दुनिया ते न हुजे त इहा उम्मत मुस्लिमा जो नामो निशान कोन हुजे। ॿियो त मसलो परे आहे। जॾहिं पाण सगोरनि जे इंतकाल जो मौक़ो आयो, अबू बकर सिद्दीक़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में कोई 4 ॾींहं मुसलसल रहियो, बल्कि 5 ॾींहं। पाण सगोरा हिकु ॾींहुं ॿाहिरियों सफ़र खां आया, मथे मुबारक में सूर महसूस थी पियो। मग़रिब जी निमाज़ पढ़ायो, पर इशा जी निमाज़ खां अॻे बुखार तेज़ थी पियो। इंतज़ार में वेठा रहा, बेहोशी तारी थी वई ज्यादा बुखार जे करे। हाज़िर शरीफ़ में जॾहिं जो थोरी तबियत संभली त पाण पुछऊं असल्लनास, माण्हू निमाज़ पढ़ी छा जी? त उम्महातुल मोमिनीन बीबी आयशा सिद्दीक़ा जन वर्दीनी ला वहम यंतज़िरून या रसूल अल्लाह, निमाज़ कोन पढ़ी थो, इंतज़ार था कनि पिया। पाण सगोरनि फरमायो त तूं ने बि सब अक़रब, मूं वटि 7 खलियूं पाणीअ जूं भरे चयो, मां उन सां तड़ कयां, तबियत कुझु बार हल्को थिए बुखार जो त मां उथां थो। गुस्ल फरमाए करे उथण जी जो कोशिश कयूं त वरी तबियत ते बार पइजी वियो ऐं बेहोशी तारी थी वई। काफ़ी देर खां पोइ जॾहिं जो इफ़ाक़ो थियो त वरी पुछऊं असल्लनास, माण्हू निमाज़ पढ़ी विया? साहबा किराम अर्ज़ कयो, उम्महातुल मोमिनीन अर्ज़ कयो, ला वहम यंतज़िरून या रसूल अल्लाह, निमाज़ कोन पढ़ी अथऊं, अञा इंतज़ार में वेठा आहिनि। वरी ॿियो दफ़ो गुस्ल फरमायो 70 खलनि सां, वरी उथण जी कोशिश कयो, वरी तबियत संभली न सघी। वरी 3 दफ़ो ईअं थियो। जॾहिं जो 3 दफ़ा पूरा थिया त उन वक़्तु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुरू अबा बकर फलयुसल्लि बिन्नास, अबू बकर खे चयो त इहो उम्मत खे निमाज़ पढ़ाए। त सहाबा किराम बीबी आयशा सिद्दीक़ा आॾो आई, अर्ज़ करण लॻी, साईं इन अबा बकर रजुल असीफुन इज़ा क़ाम मक़ाम क़लम युस्मिउ अन्नास मिनल बुका, सोना अबू बकर सिद्दीक़ इंतिहाई कमज़ोर मिज़ाज जो माण्हू हुआ ऐं इंतिहाई रोइणी तबियत जो माण्हू हुआ। जीअं जो तव्हांखे मुसले ते न ॾिसंदो ऐं तव्हांजे मुसले ते बीहंदो, हुनखे गिरिय तारी थींदो, जंहिं करे क़िरात ई न करे सघंदो, निमाज़ पढ़ाए न सघंदो। तंहिं करे मुर उमर फलयुसल्लि बिन्नास, उमर खे चयो त उहो निमाज़ पढ़ाए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला मुरू अबा बकर फलयुसल्लि बिन्नास, अबू बकर खे चयो त निमाज़ पढ़ाए। वरी ॿीहर आयशा सिद्दीक़ा आॾो आई, वरी 3 दफ़ो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मुरू अबा बकर फलयुसल्लि बिन्नास। तभी भी आयशा सिद्दीक़ा वरी चयो, साईं इन अबा बकर रजुल असीफुन इज़ा क़ाम मक़ाम क़लम युस्मिउ अन्नास मिनल बुका। त पाण सहुरनि फरमायो त मुरू अबा बकर फलयुसल्लि बिन्नास, अबू बकर खे चयो त नमाज़ पढ़ाए। 3 दफ़ा भी आयशा सिद्दीक़ा आॾो आई। मसइलो इहो आहे त आख़िर जेकर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िलाफ़त ऐं मुसलो नसीब थिए अबे खे, त पोइ उन वक़्त में न्याणीअ खे त ख़ुशि थियणु घुरिजे, लेकिन बीबी आयशा सिद्दीक़ा आॾो थी अचे, नथी अचणु ॾे। छो? हादीस शरीफ़ में हूंदा बीबी आयशा सिद्दीक़ा पुछो त ईअं छो कयो? बीबी साहब फरमायो त मूंखे यकीन हो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुसले ते जेको इंसान अची करे बीहंदो,
माण्हू उनखे चङो न सम्झंदा या त साहब उन्नास बि माण्हू उनजे मथां तबियत ते बोझ थी पवंदो। मां थी चवां त अबू बकर जहिड़ो फ़क़ीर माण्हू इन तकलीफ़ विच में न अचे। तव्हां ॾिसंदा हो न जे मुर्शिद करे दावत ते हेॾे होॾे वञे, पोयों ख़लीफ़ो जे करे निमाज़ पढ़ाइण जी कोशिशि करे त पोइ ख़लीफ़ा ॿिया जेके आहिनि मुसलो छिके वठंदा आहिनि त साईं जे मुसले ते थो पढ़े पियो। ॾिठो अथव न त दुनिया जा जेके 14 सदीअ जे साईं जे मुसले ते माण्हू निमाज़ न पढ़नि ॾियनि त इमामुल अंबिया जे मुसले ते अची करे जेकॾहिं बीहे त ॿुधायो त माण्हू छा महसूस कंदा। तंहिं करे बीबी आयशा सिद्दीक़ा चयो मां सोचां पई त जेकॾहिं हज़रत अबू बकर निमाज़ न पढ़ाए। बीबी आयशा सिद्दीक़ा अटकल कई। बीबी हफ्सा खे चवण लॻी त इन अबा बकर रजुल सासिफ़ुन इज़ा क़ाम मक़ामहु ला युसमिउ नास फ़क़ुल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिया उमर त उमर खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾियनि त उहो निमाज़ पढ़ाए। त बीबी हफ्सा रज़ी अल्लाह ताला जो नुक्तो न सम्झी सघी। बीबी हफ्सा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करण लॻी मुर उमर या रसूल अल्लाह फलियुसल्लि बिन्नास, हुज़ूर उमर खे हुकुम कयो त उहो माण्हुनि खे निमाज़ पढ़ाए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त मुर अबा बकर फलियुसल्लि बिन्नास, अबू बकर खे चओ। लेकिन बीबी हफ्सा जॾहिं ॿीहर चई त नबी सुवार सम्झी विया। पाण सगुरनि फरमायो त इन कुन सवाहिब यूसुफ, तव्हां त यूसुफ वारे औरतुनि वांगुरु मूंखे थेड़ण जी कोशिशि तूं कयो पियो। हालांकि अबू बकर खे नमाज़ पढ़ाइणी आहे, मुरू अबा बकर फलियुसल्लि बिन्नास। हाणे इहो 3 दफ़ा बीबी आयशा सिद्दीक़ा अर्ज़ु कयो, 2 दफ़ा बीबी हफ्सा अर्ज़ु कयो, उन खां अॻु में 3 दफ़ा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुस्ल फरमाए करे उथण जी कोशिशि कई। हाणे ॿुधायो टाइम छा थी वियो हूंदो। पाण सगोरा पढ़ंदा शादी नमाज़ 3 तारीख़ जे चंड लहण खां पोइ लिसकूतल क़मर लैलत सालिसा, जॾहिं 3 तारीख़ वारो चंड अने लही वञे त उन खां पोइ नबी सुवारा इशा जी नमाज़ शुरू कराईंदा। माना अॼुकल्ह जे हिसाब सां क़रीब क़रीब कोई 10 बजे। हाणे 10 बजे निमाज़ पढ़ाइजे, उन खां पोइ हिकु दफ़ो गुस्ल फरमाए करे उथण जी कोशिशि कर बेहोश थी वञनि, ॿिए दफ़े 3 दफ़े, ॿुधायो त टाइम छा लॻी वियो हूंदो। कम अज़ कम अधु मुनो कलाक त लॻंदो न, कलाक लॻी सघे थो त माना 10 खां जेकॾहिं अधु कलाक त 10:30 जे मुनो कलाक त वञी करे थी पवंदा 11:15। वरी ॿीहर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम था सल्लल्लाहु, माना 15-20 मिंट अधु कलाक त हुन में लॻी वियो हूंदो। त माना 12 बजे ॿियो दफ़ो, 1 बजे 3 दफ़ो, उन खां पोइ बीबी आयशा जो बासो बासो, उन खां पोइ बीबी हफ्सा जो बासो बासो। मां सम्झां थो त कम अज़ कम राति जा 3 ते यकीन थी विया हूंदा, अंदाज़ो लॻायो। हाणे राति जो 3 माना अध राति खां बि में 16 मक़ाम में हितां माण्हू वियो आहे, 6 मील पंधु करे उनखे ओॾो वठी वरी वापसि अची करे मस्जिद में पहुचायो अथनि। उमर मस्जिद में मौजूद हो, उस्मान मौजूद हो, अली मौजूद हो, लेकिन मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिंखे नमाज़ पढ़ाइण न ॾिनी। फरमायो त मुरू अबा बकर फलियुसल्लि बिन्नास। मां सम्झां थो त इहो 4, 4:30 या 5 बजे बमुश्किल अबू बकर आयो आहे, असुर जे टाइम ते इशा जी नमाज़ पढ़ी अथई, तॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुतमइन थिया। सोचण जी ॻाल्हि आहे त छा अबू बकर जी ख़िलाफ़त का इहे इत्तफ़ाक़ी एतिरी यानी तयशुदा फ़ैसिलो हो जंहिंजे लाइ एतिरी मुश्किलात खां पोइ बहरहाल इन अबू बकर खे मुसलो ॾिनो। त मां अर्ज़ु पियो कयो त अबू बकर जी ख़िलाफ़त अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां मुल्हम मिनल्लाह उम्मत जे लाइ। पोइ अबू बकर रहियो, जुमे जो ॾींहुं रहियो, छंछर जो ॾींहुं रहियो, आचर जो ॾींहुं रहियो, सूमर जे सुबुह ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हुजरे मुबारक खां ॿाहिरि तशरीफ़ फरमा थिया। अबू बकर निमाज़ पढ़ाए रहियो, उम्मत पुठियों निमाज़ पढ़ी रही। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुजरो मुबारक चूंकि मस्जिद नबवी जो मिहराब ॾखिण तरफ़ आहे, त खाॿे पासे रहो माना ओभारे पासे रहो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुजरो मुबारक बि आयशा सिद्दीक़ा जो जिथे हाणे रोज़ो अथर आहे। इते मस्जिद जे तरफ़ ॾे दरवाज़ो हो,
अबू बकर नमाज पढ़ी रहे हो तहिड़ो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो पर्दो मुबारक मथे खणी करे हीअ ॾिठो। हदीस शरीफ में फतबस्सम ज़ाहिकन, जॾहिं पाण सगोरन इहा सूरत हाल ॾिठी जो मुंहिंजो लाडलो अबू बकर उम्मत जे ॿार खे संभालियो बीठो हो त पाण सगोरा मुश्की करे खिलिया। हदीस शरीफ में जॾहिं पाण सगोरा खिलिया त अहिड़ो चेहरे मुबारक खे रौनक वठी वई जो सहाबा फराक फरमाइनि था त ख़शीना नफ़्स सलात, असांखे ख़तरो थी पियो त शायदि निमाज़ न वञी विझूं। पाण सगोरनि एतिरे में हीअं इशारो फरमाए करे पर्दो हेठि करे अंदरि हलिया विया। अबू बकर महसूस कयो नबी सुहारन जी तबियत अॼु कुझु चङी आहे, तंहिं करे 4 ॾींहं हिते रहियो, हाणे वञी थोरो घर जो कमकार करे अचां। जॾहिं जो अबू बकर सुनह ॾे पियो त पुछो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंतकाल थी वियो, लेकिन को भी उम्मती इन मसले खे समझी न पियो सघे। हज़रत उमर खे जॾहिं जो ख़बर पई त चवनि था त नबी सुहारा इंतकाल फरमाए विया आहिनि, उमर तलवार हथ में कई, म्यान मां कढी करे तलवार मस्जिद नबी में बीही रहियो, तकरीर करण लॻो त जेको मुनाफ़िक चवंदो त मुहम्मद मुस्तफ़ा इंतकाल फरमाए विया आहिनि, मां इन तलवार सां जो कद लाहींदुसि। उमर जलाल में हुजे, तलवार म्यान खां निकितल हुजे, कंहिंखे जुरत कहिड़ी ॻाल्हाइण जी, हर को ख़ामोश। चवण लॻो नबी सुहारा मेराज ते विया आहिनि, या जीअं मूसा अलैहिस्सलाम कोहे तूर ते वियो हो तीअं मुहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जे दीदार ते विया आहिनि, मोटी ईंदा। तंहिं करे को बि जेकॾहिं चवंदो त मुहम्मद मुस्तफ़ा इंतकाल फरमाए त मां हुनजो तलवार सां कद लाहींदुसि। सभु अची परेशान थिया, को वरदी न ॾेई सघे। अबू बकर खे जीअं वठी आया ओॾो सुनह खां आयो, अचण सां अची करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुजरे मुबारक में अंदरि हलियो वियो। पर्दो त हुयो कोन बि आयशा सिद्दीक़ा जो हुजरो। जीअं जो अंदरि वियो त पाण सगोरनि जे बदन मुबारक ते सफ़ेद चादर पई हुई यमनी, उहा चादर मुबारक तो लाहे करे पेशानी ते चुमी ॾिनई। चुमी ॾेई करे चवण लॻो लन युमीतक अल्लाह मौत ते अमल मौत तल्लती कतब अल्लाह अलैक फक़द मुत्तहा या रसूल अल्लाह। अल्लाह साईं तव्हांजे मथां ॿ मौत कोन आणींदो, लेकिन जेको मौत कुदरती तौर ते तव्हांजे मथां अल्लाह साईं लिखी छॾियो सो अची वियो। बसि इहे अखर चई करे गोया खे माण्हुनि खे ॿुधाइण मक़सूद ॿाहिरि निकिरी आयो। मस्जिद नबवी में आयो, हज़रत उमर खे फरमायो त इजलिस वेठ। अबू उमर जो होश जाइ त कोन हुजे, उहो उमर जेको मुहम्मद मुस्तफ़ा जे यानी अबू बकर जे अदना इशारे ते कमु करण वारो, हाणे उन्ही खे उमर अबू बकर चवे थो त या उमर इजलिस वेठ, चला इजलिस न वेंदुसि। त ॿीहर चयांसि इजलिस वेठ, चला इजलिस। टियों दफ़ो चयांसि इजलिस वेठ, चला इजलिस न वेंदुसि। जॾहिं जो 3 दफ़ा हुन वरंदी ॾिनी त ला इजलिस, त उन वक़्त में अबू बकर सिद्दीक़ सम्झी वियो त हिन जो दिमाग़ तवाज़ुन दुरुस्त आहे। त उते ई बीठे करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ क़ुरान शरीफ़ जी तिलावत करे फरमाया त अम्मा बाद मन कान याबुदु मुहम्मदन फइन्न इलाहु क़द बात, मन कान याबुदुल्लाह वहदहु फइन्नहु हय्युन ला यमूत। जेको मुहम्मद मुस्तफ़ा जी इबादत कंदो हो त पोइ सम्झी छॾे त उनजो ख़ुदा फौत थी वियो कोन्हे, लेकिन जेको अल्लाह वहदहु जी इबादत कंदो आहे त पोइ उहो त अहिड़ो ज़िंदा जंहिंजे मथां मौत अचणो ई कोन्हे को, तंहिं करे उनजी इबादत क़यामत ताईं जारी रहंदी। जॾहिं जो अबू बकर इहा तक़रीर फरमाई, मथो क़ुरान जी आयत पढ़े, फरमाया तो वमा मुहम्मदुन इल्ला रसूल क़द खलत मिन क़ब्लिहि रुसुल फइन मातौ क़ुतिला इंक़लबतुम अला अअक़ाबिकुम वमन यनक़लिब अला अक़बैहि फलन यज़ुर्रल्लाह शैय्या वसयजज़िल्लाहु शाकिरीन। वमा मुहम्मदुन इल्ला रसूल, मुहम्मद खुदा न है, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। क़द खलत मिन क़ब्लिहि रुसुल, इन खां अॻु में बि त 1,24,000 नबी रसूल आया जेके अल्लाह खे प्यारा थी विया। अफ़इन मातौ क़ुतिला इंक़लबतुम अला अअक़ाबिकुम, छा जे करे मुहम्मद मुस्तफ़ा वफ़ात फरमाए वञे या शहीद थी वञे त पोइ तव्हां दीन छॾे ॾींदव।
वमयन करे बला अकवाए फलन यज़ुरल्लाह शया जेको दीन खां फिरंदो त ख़ुदा खे नुक़सान कोई कोन्हे को बस यजज़िल्लाहु शाकिर। जॾहिं जो इहा आयत पढ़ी अबू बकर सिद्दीक़ हदीस शरीफ़ में ईंदो आहे हज़रत उमर खे ज़हन में ॻाल्हि अची वई। आयत ॿुधाए न क़ुरान बाजी कान वक़ाफ़िल क़ुरान क़ुरान जीअं कन में पवंदो त बेहिजी वेंदो। बस जीअं जो क़ुरान जी आयत ॿुधाए अरब त हो सम्झी वियो मसइले खे। हदीस शरीफ़ में ईंदो आहे त फमा अक़ल्लत रिजला उमर पोइ उमर जे जंघनि में ताक़त ई न रही जो पंहिंजो बदन खणी सघे ईअं वेही रहियो अथई। ॼण सहाबा किराम जे लाइ हदीस शरीफ़ में ईंदो आहे त मा युस्मउ बशरुन इल्ला वयतलूहा जाॾे जो कन ॾियो हर को इहा क़ुरान पाक जी आयत पियो पढ़े वमा मुहम्मदुन इल्ला रसूल दिलि खे तसली पियो ॾियारे हरे। साहबा किराम फरमाईंदा आहिनि इहा आयत असां वटि 7 साल नाज़िल थी ओद जे मौक़े ते, लेकिन 7 सालनि में असांखे इहो सम्झ में न आयो त इन आयत में मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इंतकाल जी बि का ख़बर आहे। जॾहिं जो अबू बकर सिद्दीक़ पढ़ी त पोइ असांखे सम्झ में आयो ईअं पिया सम्झ जो हाणे नाज़िल थी रही आहे। मां त चवंदो आहियां जे अबू बकर सिद्दीक़ इन्ही मौक़े ते न हुजे त उम्मत जो बेड़ो त हिते ई तबाह थी वञे हा। जॾहिं अबू बकर उमर जहिड़ा पहाड़ हौसलो बर्दाश्त नथा बरक़रार नथा रखी सघनि त ॿियो केरु हूंदो जेको हिन उम्मत जो शिराज़ो संभाले सघे। त माना अबू बकर जी ज़रूरत ई तरह अल्लाह ताला उनखे इन मक़ाम में आंदो। हर सहाबी जो पंहिंजो पंहिंजो मक़ाम आहे। मां चवंदो आहियां त ही गुलदस्तो आहे अल्लाह ताला ठाहे मुहम्मद मुस्तफ़ा खे सहाबा किराम जो गुलदस्तो ॾिनो। इन में हर गुल खे पंहिंजो रंग आहे, हर गुल खे पंहिंजी बू आहे। जहिड़ी गुलदस्ते मां को बि गुल खटाए वॼंदो त गुलदस्तो नाक़िस थी पवंदो। इहो कामिल तरह जॾहिं समूरा मौजूद आहिनि। जेको मक़ाम अबू बकर जो आहे सो उमर खे नथो मिली सघे, जेको उमर जो आहे सो उस्मान खे नथो मिली सघे, जेको उस्मान जो आहे सो अली खे नथो मिली सघे पियो। सोचण जी ॻाल्हि आहे छा ख़ुदा जी हिकमत में बि को हथ विझी सघे थो? कहिड़ी अजब कुदरत आहे जो अल्लाह तबारक ताला चइनी खे सरफराज़ करणो हो मुहम्मद मुस्तफ़ा जे ख़िलाफ़त राशिदा सां। हाणे जे इन खे थोरो तरतीब खे उबतड़ कयो। अदा अबू बकर खां अॻ में उमर वेहे हा ख़िलाफ़त ते त उमर त 12.5 साल ज़िंदा रहिया। पोइ अबू बकर खे वारो मिले हा। जॾहिं उमर ज़िंदा हुजे त अबू बकर काथो ख़लीफ़ा थी सघे हा। जे उस्मान अॻ में अचे हा त न अबू बकर खे वारो मिले न अबू बकर उमर खे वारो मिले। जे अली अॻ में अचे त टिनी खे वारो कोन मिले। चूंकि अल्लाह तबारक ताला चइनी ख़ुलफ़ा खे ख़िलाफ़त सां सरफराज़ करणो हो तंहिं करे तरतीब पंहिंजी पाण रखे। जे अबू बकर बि इन मनसब ते फाइज़ थिए, उमर बि पंहिंजे मनसब ते फाइज़ थिए ऐं अहिड़े तरीक़े सां उस्मान खे बि पंहिंजो मनसब मिले, अली मुर्तज़ा बि पंहिंजे मनसब ते फाइज़ थिए। इन करे अल्लाह तबारक ताला तरतीब इहा सोणी रखी। चवंदा आहिनि जन्नत साईं ख़िलाफ़त बिला हज़रत अली जी पर अबू बकर ज़ोर सां थी वेठो। मां चयो कंहिंखो ज़ोर कयई अली खां ॾाढो थी वियो। पर छा अलाह साईं खां बि ॾाढो थी वियो। जेकॾहिं अलाह खे ख़िलाफ़त ॾियणी अलीअ खे ई अलाह साईं ॾियणो पए अबू बकर उन खां ॾाढो थी वियो। अलाह ताला पनाह ॾे नकल कुफर कुफर न बास। मां चवंदो आहियां जे अलाह खां ॾाढो त पोइ तूं कहिड़े बाग जी मूरी आहे जो उन सां मुक़ाबिलो कंदे। जे अलाह चाहियो त अलीअ खे विहारियां अबू बकर ज़ोर सां वेहिजी वियो माना अलाह साईं न पुॼी सघियुसि। पोइ तूं कहिड़ो थींदा बागोड़ा जो सां पुॼंदे? पोइ त अञा चुप कर न ॻाल्हि ई ख़तमु। त असां त चऊं था त अलाह साईं इहा तरतीब रखी जेका तरतीब हले थी पई। दोस्तो त असल मसइलो ही हो त जॾहिं जो हज़रत उमर फारूक जो दौर आयो हदीस शरीफ़ में ईंदो आहे त हज़रत उमर मस्जिद नबवी में ॿाहिरि निकिरी आयो रमज़ान शरीफ़ में। को हाफ़िज़ आहे जंहिंखे 2 मुक़्तदी पुठियां आहिनि मस्जिद जे अंदरि पढ़े थो, कंहिंखे 4 मुक़्तदी पुठियां आहिनि ॿाहिरां पढ़े थो, कंहिंखे 5-6 मुक़्तदी आहिनि उहो हिन कुंड में पढ़े थो। पुठियां आहिनि ॿाहिरां पढ़े थो,
कंहिंखे पंज मुक़्तदी आहिनि उहो हिन कुंड में पढ़े थो, पोइ हुन कुंड में ईअं जुदा जुदा सुबुह जो सहाबा किराम खे कठे करे हज़रत उमर फारूक मशवरो कयो, फरमायो त लो जमाअतुहुम अला क़ारिन वाहिदन, जेकर जो मां सभिनी खे हिकिड़े क़ारीअ जे पुठियां खणी मुतमइन जेको आहे सो कठे कयां त जेकर सॼी जमात कठे नमाज़ पढ़े तव्हांजी छा सलाह? त सहाबा किराम जेतिरा वेठा सभिनी चयो और राजो राजो मशवरो इहो ई आहे जेको तूं ॾे थो मुनासिब इहो आहे, तंहिं करे भले तूं सभिनी खे कठे कर। जॾहिं जो ॿी रात आई त हज़रत उबय इब्न काब रज़ियल्लाहु तआला अन्हु जे पुठियां सभिनी सहाबा किराम खे कठे करे तरावीह पढ़ाया, 20 रकातूं नमाज़ जूं थियूं, पूरो क़ुरान मजीद जो पारो उनमें पढ़ियो वियो ऐं अहिड़े तरह सां तरावीह जो सिलसिलो शुरू थी वियो। त इहा तरावीह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान पढ़ी बितरतीब, अबू बकर कान पढ़ी, उमर पढ़ी, लेकिन तव्हां चवंदो त उमर त पोइ बिदअत थी, लेकिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफाए राशिदीन अल महदीयीन अज़्ज़ू अलैहा बिन नवाजिज़, फरमायो त तव्हांखे लाज़िम आहे त मुंहिंजी सुन्नत ते हलो ऐं खुलफाए राशिदीन जी सुन्नत ते हलो, अबू बकर जी सुन्नत हलो इहो दीन आहे, उमर जी सुन्नत हलो दीन आहे, उस्मान जी सुन्नत हलो दीन आहे, अली जी सुन्नत ते हलो त दीन आहे, इहो सॼो दीन आहे, इन बिदअत न आहे। पोइ हाणे इन जो फ़ाइदो इहो थियो जो दोस्तो हाफ़िज़ साहब मुसले ते बीहंदो आहे, पुठियों शागिर्द छो न हुजनि, शागिर्द जन खे सॼो ॾींहुं थपा हणंदो आहे, लेकिन जॾहिं जो मुसले ते उस्ताद बीठो पोयों शागिर्द साम्हूं त ज़बर ज़ेर जी रियायत कान कंदे उस्ताद खां थोरो फ़र्क़ु थियो, इहे ॾेमर वांगुरु हुतो बू बू करे वठी वेंदा, ॾिठो अथव करे जो रियायत कनि, मजाल वई अथसि। उस्ताद न हुजे चाहे मुर्शिद छो न हुजे, जे क़ुरान ग़लत पढ़ंदो त पकड़ कंदासीं, जे मुसलो न पढ़ायो वञे त क़ुरान मजीद गॾिजी वञे। तव्हां उन हाफ़िज़नि खे ॾिसो जेका ठॾा सार मुसलसल मुसलो न पढ़नि, उनजो क़ुरान मजीद ख़तम थी वेंदा बस। इहो हज़रत उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु जो जेका तजवीज़ ऐं स्कीम जंहिं सां क़ुरान मजीद महफ़ूज़ रहियो जो अॼु सीननि में महफ़ूज़ आहे, अॼु तव्हां जो मस्जिदनि में रौनक आहे जो रमज़ान मुबारक जे रातनि में जेके मुस्लमान जागी करे अल्लाह ताला खे यादि कनि था, सॼो क़ुरान शरीफ़ अलहम्द खां वठी करे वनाज़ पढ़नि था, लेकिन जंहिंजे सीने में उमर जी मोहबत न हूंदी उनजे मस्जिद में इहा तरावीह थी नथी सघे, उनजे सीने में क़ुरान महफ़ूज़ थी नथो सघे। इन खां अॻु में जॾहिं जो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे ख़िलाफ़त जो दौर हो, उन ज़माने में यमामा में मुसैलमा कज़्ज़ाब नबुवत जी दावा कई, हज़रत अबू बकर सिद्दीक़ लश्कर मोकिलियो, उनजी क़ौम जा माण्हू बनु हनीफ़ा जा माण्हू जेका अहिड़ा ख़तरनाक वेढ़ा कहा जो उन सां मुक़ाबिलो करणु मुश्किल थी पियो। हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु तआला अन्हु जे मुक़ाबले में वियो त उन जो दुश्मन जो लश्कर जेको उन दबा जो ॾिनो त मुस्लमान जो लश्कर पहुची हटी वियो। वरी हज़रत ख़ालिद बिन वलीद लश्कर खे तरतीब ॾियारे ॿीहर अॻिते वधायो, वरी जो हिन ज़ालिमनि दबा जो ॾिनो त वरी पहुची हटी विया। आख़िर 3 दफ़े ख़ालिद बिन वलीद पंहिंजे घोड़े तां लही करे ऐं पैदल जंग करणु शुरू करे, न त पोइते न हटनि। जॾहिं पैदल जंग कंदो अॻिते वधंदो वियो, लश्कर में हौसलो पैदा थियो। हदीस शरीफ़ में ईंदो आहे त उहो वहशी ग़ुलाम, हाणे इहो मसइलो बि थोरो ॿुधायां, मसइला त घणा आहिनि, टाइम थोरो आहे, सो केतिरा मां ॿुधायां, लेकिन कुझु मसाइल त वहशी ग़ुलाम उहो वहशी जे हज़रत अमीर हमज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु खे शहीद कयो हो, जंहिंजो मोहम्मद मुस्तफ़ा खे एतिरो त सदमो पहुतो जो हदीस शरीफ़ में ईंदो आहे जॾहिं जो हज़रत अमीर हमज़ा जो जनाज़ो मुबारक साम्हूं आयो, पाण सॻोरनि फरमायो त जेकॾहिं मातम करणु जाइज़ हुजे हा
त मां अमीर हमज़ा जो मातम मदीने जे घटन में कया हा, लेकिन लैस मिन्ना मन ज़रबल खुदूद व शक्कल जुजूब वदा अबदा वल जाली। फरमायो जे मातम जायज़ हुजे त मां अमीर हमज़ा जो कया हा, लेकिन चूंकि असां वटि मातम हराम आ, उहो माण्हू जेको मुंहं खे चंबा हणे कपिड़ा फाड़े या ॼटनि वांगुरु रड़ियूं करे, फरमायो त उहो असांजे मुस्लमाननि जी जमात ऐं उम्मत मां ई कोन्हे। पोइ फरमायो लौला सफियत, जे पुफी सफिया न हुजे हा, जेका अमीर हमज़ा जी भेण हुई, उनखे सदमो थींदो। जे न त फरमायो त मां इन खे बेगौरो कफन मां इहे उछलाए छॾिया हा, त क़यामत जे ॾींहुं ख़ुदा जे हर उन मज़लूम जो लाश वञी करे पेश थिए हा त हिन अमीर हमज़ा खे नाहक क़त्ल कयो वियो आहे। पोइ हदीस शरीफ़ में ईंदो आहे जॾहिं जो हज़रत अमीर हमज़ा जो जनाज़ो आयो त हिकु दफ़ो निमाज़ पढ़ण सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तसल्ली न थी, ॿियो दफ़ो निमाज़ पढ़ियो तसल्ली न थी, टियों दफ़ो, चोथों दफ़ो, आख़िर 70 दफ़ा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ जनाज़े जी पढ़ी हज़रत अमीर हमज़ा जी मथां 70 दफ़ा। यानी हर हिकु सहाबी सां जेतिरा शहीद थिया विया त अबू बकर हज़रत अमीर हमज़ा जो जनाज़ो नबी सुभाणे ते रखराए छॾियो। ॿिए सहाबी जो जनाज़ो ईंदो वञे पियो, निमाज़ थींदी वञे पियो, उहो सहाबी खणंदा वञनि, वरी टे सहाबी जो अचे खणंदा वञनि, लेकिन अमीर हमज़ा उते पियो आहे। 70 निमाज़ न पढ़ण खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तसल्ली थी। हदीस शरीफ़ में ईंदो आहे जॾहिं जो मक्को फतह थियो त जेतिरा बि काफ़िर हुआ, हता अबू जहल जो पुटु आयो ऐं अहिड़े तरीक़े सां अबू सुफियान आयो जंहिं यानी औद जे मौक़े ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ ॾिनी। ॿिया जेतिरा बि काफ़िर हुआ जॾहिं जो नबी सुहारन जे साम्हूं आया, पाण फरमायो ला तसरीब अलैकुमुल यौम, अॼु कंहिं खां पलो पाद न थींदो, सभु कंहिंखे माफ़। लेकिन जॾहिं जो मुसाइल वहशी गुलाम आयो नबी सुहारन जी ख़िदमत में, पाण सगुरा वेठा हा, ही आयो ख़िदमत में, हाजी शरीफ़ में ईंदो आहे साम्हूं अची करे कलमो पढ़े, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहुं मुबारक हेॾे फेरियो त गुलाम वहशी उथी अची करे हिन पासे न वेठो, पाण सगोरनि वरी तबियत ते बोझ पियो हेॾे करे मुंहुं फेरियो, वरी वहशी गुलाम अची करे हेॾो वेठो, सम्झे कोन पियो मसइले खे। आख़िर पाण सगोरनि अॻिते मुंहुं कयो त वरी अॻियो अची वेठो। हादीस शरीफ़ में ईंदो आहे जॾहिं जो हेॾो होॾो फिरंदो आयो, आख़िर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तंग थिया, पाण फरमायो या वहशी अमल इस्लाम फ़क़बलना, तुंहिंजो इस्लाम असांखे क़बूल आहे, तूं मुस्लमान आहे ठीक, लेकिन अला तख़्तफ़ी अन्नी या वहशी, वहशी तूं मूंखां डरी नथो वञे पियो, तुंहिंजो जॾहिं चहिरो ॾिसां थो त मूंखे अमीर हमज़ा वारो खून यादि थो अचे त किरां डरी वञ मूं वटि। वहशी गुलाम रोंदो रोंदो वञी करे ताइफ़ में रहियो, यानी मदीने न वियो त मथां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र मुबारक मुंहिंजे मथां पवे, मके में न रहियो, ताइफ़ में वञी करे रही पियो, लेकिन इंतिहाई मूंझो थियो, इंतिहाई परेशान, रोंदो रहियो, सोचींदो रहियो त दुनिया में मां अहिड़ो बदतरीन कारनामो कयो आहे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़े शफ़ीक़ ज़ाते गिरामी जेके उम्मत लाइ सराप रहमत आहिनि, उन अबू जहल जे पुट खे माफ़ कयो, उन्हनि जेको आहे अबू सुफियान खे माफ़ कयो, सभिनी काफ़िरनि खे माफ़ कयो, लेकिन मूंखे माफ़ न कयो, मूंखे चयो त निकिरी वञ। हाणे अल्लाह तबारक तआला छल को मौक़ो ॾे त मां अहिड़ो कमु कयां जंहिंसां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कम अज़ कम आख़िरत में त मुंहुं लॻाइनि। हादीस शरीफ़ में ईंदो आहे त ताइफ़ में रहंदो हो, जॾहिं हिनखे ख़बर पई त लश्कर वञे थो यमामा में मुसैलमा कज़्ज़ाब जे मुक़ाबले में, त हिन बि उतां टपड़ वधी करे निकितो यमन जे पासे ॾे, यमामा पहुतो वञी करे उहो ई साॻियो तीर हे भालो खणंदा, हे तीर त नंढो थींदा जो कमान में विझी करे हणिबो आहे, ॿियो हूंदो आहे नेज़ो जेको घोड़े ते चढ़ी करे सिपाही मथे खणंदो आहे, घोड़े ते माण्हू उन सिपाही खे कुल्हे ते ईंदो आहे, वॾो थींदो आहे, माना कम अज़ कम बि कोई 7-8 फुट, ऐं ॿियो थींदो आहे भालो,
जेको माण्हूअ जी लठ जेतिरो पैदल माण्हू खे कुल्हे ते अचे पियो उनखे लोह जी टुकी हूंदी आहे। इहे ॿ जेके आहिनि हबशी इन जी जंग कंदा हुआ घणी हेरा हिरबा। पोइ उहो भालो पाण सां खणी करे उते वञी करे पहुतो। जॾहिं जो लश्कर दबा ॾिनो अची करे मुसलमान कज़ाब ते त हदीस शरीफ़ में ईंदो आहे त उन वक़्त में ही मुसलमान पंहिंजी जमात समेत बाग में अंदरि पेठो पियो वञे, भित जी अड़ पियो ॾे त ही दरवेश भरिसां अड़ वरितियूं वेठो अचो लिखो। बसि जीअं साम्हूं ॾिठे वारे में खणंदे करे हीअं हेॾो उछल जो ॾिनासि। हदीस शरीफ़ में हता अल्फाज़ हेॾो जो हयात पुठियों निकिरी आहे। बसि उते जो उते ऊंधो थी किरी पियो। जीअं किरियो त हिन खून जेको आहे पेट ते लॻो पियोसि उहो हथनि खे खणी करे हणी ऐं पंहिंजे मुंहं ते मले करे मुसलमान कज़ाब चवणु लॻो फुज़्त बिरब्बिल काबा, मूंखे काबे जो रब जो कसम आहे त मां अॼु कामयाब थी वियुसि। जे नबी सुहारनि जे चाचे खे शहीद करे मां वॾे में वॾो बदतरीन कारनामो अंजाम ॾिनो त अॼु मोहम्मद मुस्तफ़ा जे दुश्मन खे क़तल करे जहन्नम रसीद करे अॼु मां मोहम्मद मुस्तफ़ा जे ॾाढो सुरखो थियो। वॾी ख़तरनाक जंग हुई। उन जंग में कोई तकरीबन 600 हाफ़िज़ शहीद थी विया। 600 छड़ा हाफ़िज़। हज़रत उमर फारूक आयो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी ख़िदमत में हैरान थी करे चवण लॻो या रसूल अल्लाह। त अबू बकर खे चवण लॻो त इन इस्तहरल क़त्ल कल यमामा, जेकॾहिं जो लड़ाई ईअं ई तेज़ रही जे यमामा में रही आहे त फइन्नी अख़ाफ़ु ज़हाबल क़ुरान, मूंखे ख़तरो आहे त मुंहिंजो क़ुरान न ख़तम थी वञे। छो त क़ुरान मजीद किताबी शक्ल में लिखियल कोन्हे को, हाफ़िज़नि जे सीने में आहे। जे हाफ़िज़ शहीद थी आहे त क़ुरान किथे महफ़ूज़ रहंदो। तंहिं करे मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त इन्नी उरीदु अन तक्तुब, त क़ुरान मजीद जी किताबत कराए लिखो। त हज़रत अबू बकर सिद्दीक़ चवण लॻो कैफ़ अफ़ल मा लम यफ़अल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां अहिड़ो कमु कीअं कयां जेको हुज़ूर साईं कोन कयो, जो पाण सगोरनि क़ुरान मजीद खे किताबी शक्ल में कोन लिखियो, मां कीअं लिखां। त हज़रत उमर फारूक ॿुधायो त नबी सुहारनि हिन करे न लिखियो हो जो उन ज़माने में आयतूं मुबारक नाज़िल थींदियूं हुयूं, सूरतूं मुबारक नाज़िल थींदियूं हुयूं। क़ुरान मजीद जी तकमील जी ख़बर कान्हे। ख़बर न आहे त सूरत बकरा जे विच में केतिरियूं आयतूं अचनि, सूरत आल इमरान जे विच में केतिरियूं आयतूं अचनि। जॾहिं इहा ख़बर ई कान्हे का त पोइ पूरो किताबी शक्ल में कीअं लिखबो। तंहिं करे टुकड़ा टुकड़ा लिखियल हा ऐं जीअं आयतूं नाज़िल थींदियूं तरतीब हिन में ॾी। लेकिन जॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा इंतकाल फरमाए विया हिन दुनिया खे उॾाड़ो करे त वही ख़तम थी वियो। जेका सूरत जेतिरी आहे उहा ओतिरी रहंदी, जेके आयतूं जेतिरियूं आहिनि उहे ओतिरियूं रहंदियूं। तंहिं करे हाणे किताबी शिकल लिखण में कोई हर्ज कोन्हे। हदीस शरीफ़ में ईंदो फमा ज़ाल उमर युकर्रिरुहु, उमर सदाईं हज़रत अबू बकर ते ज़ोर ॾींदो रहियो त सही क़ुरान लिखणा। हत्ता शरह अल्लाह सद्र अबी बकर लिमा शरह लहू सद्र उमर, त अल्लाह तबारक तआला अबू बकर जो सीनो बि उन मसइले लाइ ईअं ई खोले छॾियो जीअं हज़रत उमर जो सीनो खोलियो आहे। त हज़रत अबू बकर खे मसइलो सम्झ में अची वियो, क़ुरान शरीफ़ किताबत कराए लिखिया। हाणे इहो मसइलो मां तव्हांखे ॿुधाइण घुरां थो त क़ुरान मजीद जी किताबत हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे दौर में थी आहे। हे जेके शुबहो पैदा कराईंदा आहिनि मुल्हिद ऐं बेदीन त हज़रत उमर जेका हज़रत उस्मान क़ुरान मजीद लिखायो, माना 30 साल पोइ क़ुरान शरीफ़ लिखो या 25 साल पोइ या 20 साल पोइ लिखियो वियो। तंहिं करे एतिरे वक़्फ़े जे करे क़ुरान पाक ते कीअं एतमाद करे सघे। मां थो चवां त जेकर क़ुरान मजीद क़यामत ताईं न लिखिजे हा तॾहिं बि मुसलमाननि जे सीने में ईअं ई महफ़ूज़ रहे अची आहे अल्हम्दुलिल्लाह। लेकिन जंहिं ज़ाहिर परस्त खे सोचणो आहे त पोइ उन सूरत में मां ॿुधाइण घुरां थो त क़ुरान मजीद नबी सुहारनि जे इंतकाल खां 28 सालनि खां अॻे सॼो मुकमल लिखी छॾियो वियो, सॼो मुकमल। ऐं उन में एतिरो एहतियात जो हदीस शरीफ़ में ईंदो आहे त जॾहिं जो हज़रत ज़ैद बिन साबित खे इहो कमु ॾिनो वियो त तव्हां इहो लिखो क़ुरान मजीद। हू फरमाईंदो आहे त मूंखे एॾो त बोझ पियो नक़ल जबलनि, जेकॾहिं मूंखे हुकुम ॾियण त हे पहाड़ हितां खणी करे होॾे उछलाए खणी वञ, हिकु सिर्फ़ पहाड़ जो टुकड़ो खणी करे परे उछलाए मुंतक़िल कर,
तो फरमाया तो मूंखे एडी तकलीफ़ बार न थे जेतिरो जो कुरान मजीद जे लिखण जे करे मूंखे बार थे पियो। तो उम्मत जो वॾो भार आहे। अल्लाह तबारक व तआला जो कलाम का मामूली ॻाल्हि आहे। जे ज़बर ज़ेर जो थोरो फ़र्क़ थी वञे त माना क़यामत तबाह थी वञे। तंहिं करे मूंखे ॾाढो बोझ थियो। बहरहाल लिखियुमि, पर लिखण जे लाइ अहिड़ो एहतियात कयां जो हदीस शरीफ़ में ईंदो आहे जो हज़रत ज़ैद बिन साबित वियो जॾहिं जो कंहिं बि हाफ़िज़ खां क़ुरान मजीद ॿुधे पियो, ॿिए खां टे खां, पर ॿुधण सां न पियो लिखे। वरी चए पियो त मूंखे ॾेखारियो त तव्हां वटि कंहिं वटि लिखियलु आहे। पोइ जॾहिं जो को तख़्ती ॾेखारे त मूं वटि लिखियलु बि आहे, ऐं पढ़ण बि आहे, लिखियलु ॾिसण बि मिली जॾहिं पूरी मुताबिक़त थिए पई तॾहिं क़ुरान पाक जी आयत लिखे पियो। हादीस शरीफ़ में ईंदो आहे त हज़रत ज़ैद बिन साबित फरमाए थो पियो त फ़क़त तो आयतन कुंतु अस्माउहु मिन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां हिकिड़ी आयत गुम कई जेका मां हुज़ूर साईं खां ॿुधंदो हुउसि। उहा आयत ही वमिनल मुअमिनीन रिजालुन सदक़ू मा आहदुल्लाह अलैहि फमिनहुम मन क़ज़ा नहबहु वमिनहुम मन यंतज़िर वमा बदलू तब्दीला। इहा आयत मां हुज़ूर साईं खां ॿुधंदो हुउसि, पर हाणे गुम थी मिले कान पई। हाणे गुम जी माना छा थी? जॾहिं तोखे यादि आहे, जॾहिं नबी सुवार खां ॿुधी त लिखी छॾ। न, गुम थियण जी माना इहा आहे त हुन पाबंदी कई हुई त क़ुरान मजीद कननि सां ॿुधंदुसि ऐं अखियुनि सां किताबत ॾिसंदुसि तॾहिं लिखंदुसि। हाणे ॿुधे त पियो सभिनी हाफ़िज़नि खां, लेकिन लिखत कंहिं वटि कान आई। हता वजदतुम ख़ुज़ैमतल अंसारी, तां त ख़ुज़ैमा अंसारी वटि जॾहिं आयत ॾिठमि लिखियलु, उहा ॾिसी करे पोइ क़ुरान शरीफ़ में लिखियो। अहिड़ो एहतियात त क़ुरान मजीद खे महफ़ूज़ कयो अबू बकर सिद्दीक़, ऐं उन जे लाइ मुहर्रिक थियो उमर फारूक, ऐं उनखे तरावी जी शक्ल में महफ़ूज़ कयो उमर फारूक, ऐं क़ुरान मजीद खे पूरी दुनिया में फैलायो उस्मान गनी। जॾहिं जो लश्कर इस्लाम ॿाहिरि निकितो अरब जे ख़िते खां ॿाहिरि, त माण्हू क़ुरान शरीफ़ पढ़ण में ग़लतियूं पिया कनि, ॾाढा झगड़ा पिया थियनि। पोइ हज़रत उस्मान बीबी हफ्सा रज़ी अल्लाह तआला अन्हा खां क़ुरान मजीद जो नुस्ख़ो वरितो जेको अबू बकर सिद्दीक़ लिखियो। उहो हज़रत अबू बकर वटि रहियो। जॾहिं हज़रत अबू बकर इंतकाल फरमायो आहे त हज़रत उमर वटि रहियो। जॾहिं हज़रत उमर इंतकाल कयो त बीबी हफ्सा वटि रहियो। बीबी हफ्सा खां वठी करे हज़रत उस्मान गनी उनखे लिखायो। उन जा 7 नुस्ख़ा के 7 मसाहिफ़ उन खां पोइ सारे मुल्क में फैलाए। अॼुकल्ह जो कुझु हले थो पियो इहो हज़रत उस्मान वारो लिखियल मसाहिफ़ आहिनि, लेकिन जो जमा कंदड़ हज़रत ज़ैद बिन साबित आहे, ऐं हज़रत अबू बकर जे हुक्म सां, हज़रत उमर जे मशवरे सां, ऐं हज़रत उस्मान जे फैलाइण सां क़ुरान जी तव्हां वटि अची करे पहुतो। त इन जो नतीजो इहो आहे त जंहिं सीने में अबू बकर जी मुहबत कान्हे का, जंहिं सीने में उमर जी मोहब्बत कान्हे का, जंहिं सीने में उस्मान जी मोहब्बत कान्हे का, उन सीने में क़ुरान पाक कॾहिं जमो थी नथो सघे, मुमकिन ई कोन्हे। इहा चैलेंज अॼु जी न आहे, सदियुनि खां हली थी अचे, लेकिन अॼु ॾींहं ताईं हिन चैलेंज खे कंहिं बि क़बूल न करे सघियो। अॼु ॾींहं ताईं हज़रत मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह बानी दारुल उलूम देवबंद शियन खे चैलेंज कयो त तव्हां वटि जेकॾहिं को हाफ़िज़ आहे त पेश कयो, जे सचा हो त क़ुरान जो हिकिड़ो हाफ़िज़ पेश कयो। बड़ी ॿुधाए त सही ॻाल्हि चढ़ी पवे। शियन चयो त साडा हाफ़िज़ आहे, मजमो कठे कयो, स्टेज ते पढ़ंदो। मौलाना नानोतवी खे परवाह न चयो ठीकु आहे अचे। मजमो कठे थियो, स्टेज लॻी वई। हाणे उहो शियन वारो हाफ़िज़ क़ुरान पढ़ायो। बिस्मिल्लाह करण लॻो। मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह बिस्मिल्लाह न आज बि चाहे मुंहिंजे साम्हूं बीह करे अबू बकर ते तबर्रा कर, उमर ते तबर्रा कर, उस्मान ते तबर्रा कर। जॾहिं टिनी ते तबर्रा कराया चयसि हाणे पढ़। जॾहिं जो पढ़णु शुरू कयो पूरो अल्हम्दुलिल्लाह फातिहा न पढ़ी सघियो। जॾहिं जो न पढ़ी सघियो त उन वक़्तु एहसास तंहिं महिल जो तंहिं महिल ऐलान कयो त मां सुन्नी हुउसि, मां हाफ़िज़ हुउसि,
मां लालच बुख जे करे अबू बकर जी तौहीन कई आहे, उमर जी तौहीन कई आहे, उस्मान जी तौहीन कई आहे। तंहिं करे मां अल्लाह तबारक ताला जे यारो बादायां थो मुसलमान ऐं तव्हां बि समूरा दुआ घुरो त ख़ुदा ताला मुंहिंजो गुनाह माफ़ करे। बस सभिनी गॾिजी करे दुआ घुरी चऊं त हाणे पढ़ बिस्मिल्लाह करे जो पढ़ंदो वञे त फर सारो क़ुर पढ़ी वियो। त मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त ही क़ुर पाक अबू बकर उमर ऐं उस्मान अली जो तोहफ़ो आहे। जंहिंजे सीने में इन जी मोहबत कान्हे का उनमें क़ुर कॾहिं बि जमा थी नथो सघे, मुमकिन ई न आहे। इहा वॾे में वॾी असांजी सदाकत जी दलील आहे। दोस्तो, हिन उम्मत सां त रब जा एहसान आहिनि। केतिरा एहसान मां तव्हांखे ॿुधायां। तौरात वारनि खे पाण एतिराफ़ आहे त असांजी तौरात में तहरीफ़ थी वई, इंजील वारनि खे एतिराफ़ आहे त हुन में तहरीफ़ थियल आहे, लेकिन क़ुर पाक खे अल्लाह तबारक व तआला बेआइनी उन तरह सां महफ़ूज़ करे अॼुकल्ह ताईं तव्हांजे आॾो पहुचायो आहे जंहिं तरह सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जिब्रील अमीन पढ़ी ॿुधायो, जंहिं तरह सां मुहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे सहाबा किराम खे पढ़ी ॿुधायो, जंहिं तरह सां सहाबा किराम ताबीन खे पढ़ी ॿुधायो, अॼु बि बेआइनी उन अखरनि सां तव्हां क़ुर जी सॼो पढ़ी रहिया आहियो। तव्हां मोमिन त मोमिन, पर काफ़िरनि खे बि एतिरो आहे त क़ुर पाक में का बि तब्दीली कान्हे का, बेआइनी हुआ। पर मां त चवंदो आहियां त सारा अखर महफ़ूज़ न आहिनि। कमाल त इहा त क़ुर पाक जो लहजो बि महफ़ूज़ आहे, लहजो बि त वॾो काफ़ आहे त कीअं पढ़जे, नंढो काफ़ आहे त मुहम्मद मुस्तफ़ा कीअं पढ़ियो, हाय जे करे जो जीम वारी आहे त कीअं पढ़जे, जे करे ॿिनि अखर वारी आहे त इन खे कीअं करे पढ़जे, मुहम्मद मुस्तफ़ा कीअं पढ़ियो, क़ुर में कीअं अदा कजे। अॼु मुसलमान वटि उहो लहजो बि सॼो महफ़ूज़ आहे। थोरी अहसान आहे उम्मत जो जॾहिं कारी हज़रात तजवीद सां पूरो क़ुर मजीद पढ़ंदा आहिनि, बेआइनी उन अंदाज़ में पढ़ियो वेंदो आहे जीअं मुहम्मद मुस्तफ़ा पंहिंजी उम्मत खे पढ़ी करे ॿुधाईंदा। माना न रुॻो अखर महफ़ूज़ आहिनि, पर उनजे पढ़ण जो अंदाज़ बि महफ़ूज़ आहे ऐं उन जूं मानाऊं ऐं मतालिब बि पूरे जा पूरा महफ़ूज़ आहिनि। पूरा कहीं मुल्हिद खां मुल्हिद बेदीन खां बेदीन खे ज़रूरत नथी थी सघे जो क़ुर पाक में तहरीफ़ पैदा करे सघे। क़ुर पाक जो कमाल आहे। दोस्तो, तव्हां असांखे रब जे इन नेमत जो जेतिरो शुक्र थी सघे अदा कयो। वॾे खां वॾी तव्हां असांखे नेमत आहे। मां 10-15 सालनि जी ॻाल्हि आहे, 15-20 साल थींदा, सखर में मिशन अस्पताल हूंदी, बोलान होटल जे साम्हूं हाणे उते स्कूल क़ाइमु कयो अथऊं, मिशन अस्पताल। उते मुंहिंजे ॿार जी छोकिरी बीमार हुई, मां हुनखे वठी वियुसि उते इलाज लाइ। त उते पादरी जेको आहे सो मूंखे जो ॾिठई मौलवियुनि जी शक्ल सां त हू पंहिंजे उन मज़हबी मालूमात जे लिहाज़ सां मां बस करणु आयो। मुंहिंजी छोकिरी खे कपिड़ो वेढ़ियल हो, इहे नंढी 3 सालनि खनि जी, पर पर्दे वांगुरु पूरी चादर में। तो चवने लगा मौलाना ये क्या कर लिया है, यूं लिपटी बैठी है, बच्ची है। तो मैंने कहा इसको पर्दे की आदत अभी से होगी तो बाद में भी होगी। तो मैंने मजबूर नहीं किया, वो खुद ऐसा कर रही है। अच्छा, तो मुझे चलने लगा तो आपको इस्लाम की सदाकत के लिए कोई दलील आप पेश कर सकते हैं? मैंने कहा दलील तो मेरे पास सैकड़ों है, आप बैठे तो मैं सुनाऊं, लेकिन एक मोटी दलील पेश करता हूं। मोटी पेश करे मां जो सब खां थुलो दलील असांजो हीअ तो वटि बि मुक़दस किताब आहे, तूं पंहिंजे इंजील खे मुक़दस समझदो आहे, मूं वटि बि मुक़दस किताब आहे, क़ुर मजीद खे मां मुक़दस समझदो। तव्हां ईसाई जॾहिं पूरी दुनिया में फैला पिया हो, मुसलमाननि जे तइदाद खां बि कुझु ईसाई वधीक तइदाद में या घटि बराबरि एतिरा आहिनि, लेकिन तरक़ी याफ़्ता पाण खे दानश्वर समझण वारा, पाण खे वॾो आलिम समझण वारा, मां चयो इन सभिनी दुनिया जे ईसाइनि खे कठे करे मुंहिंजी चैलेंज आहे, हिकिड़ो त इंजील जो हाफ़िज़ कढी ॾेखार। त इते मोह फिरो फिरो थींदो। मां चयो मूंखां जे करे पुछंदे त मां क़ुर पाक जा लख हाफ़िज़ तुंहिंजे हर पेश कंदुमि। त मूंखे तके करे चवण लॻो बात तो ठीकु आहे। इहो असांजी गुफ़्तगू ॾींहुं थी, हर कंहिं ॻाल्हि कई, हर को हलियो वियो। 8 ॾींहं ते अख़बार में ऐलान थियो त इहो पादरी मुस्लमान थी वियो। 8 ॾींहं ते
और दलील जेको अंदर के खाई विसार डक लगी तो को मामूली दलील तो ना है ना फलाणो भी हाफ़िज़ फलाणो भी हाफ़िज़ फलाणी भी हाफ़िज़ मामूली ॻाल्हि आहे मां तो चवां त ॿियनि मज़ाहिब सां भेटे करे ॾेखारियो त हाफ़िज़ जो शान छा आहे हिते अल्लाह ताला हिन उम्मत खे एतिरा ॾिना आहिनि पर दोस्तो असांजो इस्लाम हैरानी जी ॻाल्हि आहे मां चवंदो आहियां त असां इस्लाम ते अमल छो कंदा आहियूं जो अल्लाह जो हुकुम आहे रसूलुल्लाह जो हुकुम आहे हिन करे कंदा आहियूं जो आख़िरत में असांखे सवाब ऐं अजर मिलंदो जन्नत मिलंदी आहे उमेद आहे न इन करे कबो आहे पर जेकॾहिं को बदकिस्मत खां बदकिस्मत इंसान हुजे जेको ख़ुदा खे न मञे जेको रसूलुल्लाह खे न मञे जेको क़ुरान खे न मञे जेको क़यामत खे न मञे लेकिन हिन दुनिया जे तख़्ते ते जेकर हुनखे शरीफ़ इंसान थी करे रहणो छड़ो शरीफ़ न अलाह न रसूल न क़बर न क़यामत काश बस एतिरो आहे दुनिया में जेंटलमैन शरीफ़ थी करे रहे बस एतिरो जेकर हुनखे दुनिया जे तख़्ते ते शरीफ़ थी करे रहणो आहे त पोइ बि रस्तो इहो अथसि जेको क़ुरान वारो इन खां सवाइ ॿियो रस्तो ई कोन्हे को दुनिया जे तख़्ते भाई क़ुरान छा चवंदो आहे चोरी न कयो जे शरीफ़ थी रहणो अथई चोरी न कजे कंदे त शराफ़त न रहंदी क़ुरान चए थो त कूड़ न ॻाल्हायो जे शरीफ़ थी रहणो आहे जेकर पंहिंजो एतमाद बहाल रखणो थी त कूड़ न ॻाल्हाए जेकॾहिं जो क़ुरान पाक चए थो बदकारी न करियो जेकर शरीफ़ ऐं मुअज़्ज़ज़ थी करे रहणो थी दुनिया जे तख़्ते ते तोखे बदकारी न आहे